सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, तहां सभिनी जो स्वागत आ हिन सत्संग में। श्री रामचरितमानस जो ही सत्संग क्रम हली रहियो आहे। चौपायुनि में दोहन में राम कथा असां ॿुधोसीं। भगवान राम ऐं उन जा ॿिया भाउर वॾा थिया। राजा दशरथ उन्हनि खे जणिया पाराया। तंहिंखां पोइ जणिया पाए करे गुरुकुल में वञण जी परंपरा हुई, जीअं अॼु स्कूल वञिबो आहे। अॻे गुरुकुल हूंदा हुआ।
गुरुकुल शहर खां ॿाहिरि, नगर खां ॿाहिरि झंगल में हूंदा हुआ। शांत वातावरण, प्राकृतिक वातावरण, आश्रम हूंदो हो जिते ऋषि मुनि हूंदा हुआ। उन आश्रम में यज्ञ भी थींदो हो, उन आश्रम में गौशाला भी हूंदी हुई, पक्षी भी हूंदा हुआ, मोर, पशु भी अची वेंदा हुआ, हिरन बिरन कॾहिं। प्राकृतिक वातावरण, ये असांजी भारत जी संस्कृति रही आहे, एॾी सुंदर। ॿियनि मुल्कनि खे त कुछ ख़बर भी कोन हुई, वो तो रुगो इहो ई पिया सोचनि ॿिया मुल्क, पहिरीं जी ॻाल्हि तो कयां, हाणे जी न। ॿिया मुल्क इहो पिया सोचनि रोटी रुगो मिले वॾी ॻाल्हि आहे, खाइण लाइ कुछ मिली वञे त ई अहिड़ी भुखमरी हुई। उन समय में असां वटि हिकु सिस्टम हो, गुरुकुल। इहो ख़त्म कयो हो मेकले 1860 में, जॾहिं अंग्रेज आया त मेकाले खे कमु ॾिनो वियो कि तूं थोरो हू कस, रिसर्च कर कि भारत जी व्यवस्था कहिड़ी आहे। हुन ॾिठई हितां जा माण्हू ॾाढा स्वाभिमानी आहिनि, आत्मसम्मान भावना वारा आहिनि, हिननि वटि उहे मूल्य आहिनि जिन सां हीअ संस्कृति कॾहिं नष्ट न थींदी। अंग्रेजनि खां पहिरीं मुगल हुआ, उन्हनि जो हेॾा साल शासन हो, तॾहिं बि उहे संस्कृति नष्ट न करे सघिया। त मेकाले हिकु सुझाव ॾिनई कि हिन जी संस्कृति नष्ट करणी अथव त हिननि खे उल्लू पटायो। त हिननि खे ऑफर ॾियो भारतवासियुनि खे कि जेको असांजे स्कूलनि में पढ़ंदो उन्हनि खे नौकरी मिलंदी, सरकारी नौकरी। ऐं अगरि इंग्लिश मीडियम में पढ़ंदो त उनखे त डिग्री मिलंदी, उनखे उपाधि मिलंदी, सर चयो वेंदो उनखे। त इन सां इहो थींदो कि हूंदा हिंदुस्तानी माण्हू, ॿाहिरां त उहे ई हूंदा, पर उन्हनि जो मन दिमाग़ अंग्रेज थी वेंदो ऐं इहे असांजो कमु कंदा। पोइ असांजो राज अञा मजबूत थींदो। इहो हुन प्रस्ताव रखियो। तंहिंखां पोइ हुननि गुरुकुल नष्ट करणु शुरू कया, जबरदस्ती न, हिन प्लानिंग सां उन्हनि खोखला करे छॾिया गुरुकुल। कॉन्वेंट स्कूल वधंदा विया, उहो अञा ताईं हले पियो थो। घटि में घटि तव्हांखे इहा जानकारी हुजणु खपे जेको मां ॿुधायां पियो थो, त एतिरा हू न थी वञो कि इंग्लिश खे, कॉन्वेंट खे तव्हां ॾाढो वॾो सम्झो ऐं गुरुकुल खे नंढो सम्झो। बस ये जानकारी हुजेव, बाक़ी भली समय सां गॾु हलो, मजबूरी हुजे उहा तव्हां ॼाणो, पर महत्व सम्झो गुरुकुल जो। तॾहिं हिन कथा में इहो प्रसंग असां इनखे खींचूं पिया था। गुरु ग्रह गए पढ़न रघुराई, राम भी विद्या हासिल करण लाइ गुरुकुल में वियो। उन गुरुकुल में ॿार खे सवेल उथारींदा हुआ, जोरीअ न, हिकु सिस्टम ई अहिड़ो हो। सवेल सुम्हंदा हुआ, उन प्राकृतिक वातावरण में सवेल उथंदा हुआ, पोइ दैनिक क्रिया करे उस्तति कंदा हुआ भगवान जी, पोइ हवन कंदा हुआ, गायुनि जी शेवा कंदा हुआ, पोइ हुननि खे विहारे करे गुरु उपदेश ॾींदो हो, हुननि खे सेखारींदो हो। 64 कलाऊं ऐं 14 विद्याऊं हूंदियूं हुयूं। 14 विद्याउनि में अची वियो शास्त्र पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, इहे सभु न्याय, दर्शन वग़ैरह वग़ैरह। ऐं 64 कलाउनि में आर्ट, हुनर। हिक ई ॿार खे 64 कलाऊं न, रुचि ॾिसंदो हो गुरु, कंहिं में रुचि आहे। उन्हनि 64 कलाउनि में, कुर्सियूं रख न,
64 कलाउनि में गायन विद्या, नृत्य विद्या, संगीत, पेंटिंग, चित्रकारी, अनेको बुनकर, कढ़ाई, कपड़ो ठाहिण, इहे शयूं बि हुयूं। कंहिंखे ब्राह्मण ठहिणो आहे त उहो वेद अध्ययन जो पाठ, वेद अध्ययन में रुचि खणंदो हो। कंहिंखे राजा ठहिणो आहे त धनुर्विद्या सिखंदो हो। राम धनुर्विद्या उते ई सिखियो। कंहिंखे व्यापारी ठहिणो आहे त अर्थशास्त्र, ये सभु ॻाल्हियूं हिकु जीवन जी शिक्षा हुई, जीवन जीअण जो तरीक़ो हो। कॉम्पिटिशन कोन हुई, नंढे वॾे जो भेद कोन हो। ईअं न हो कि आर्ट वारो नंढो ऐं कॉमर्स वारो वॾो, ईअं कुझु कोन हो। हू पंहिंजी जॻह ते सही आहे, हू पंहिंजी जॻह ते सही आहे। छो त हर को पिछले जन्म मां पंहिंजी योग्यता खणी आयो आहे। इहो असां ॿुधो होसीं कि हर कोई पंहिंजा पिछले जन्म जा संस्कार खणी आयो आहे, पोइ उन अनुसार हुनखे अॻिते वधणु खपे। ऐं अॼु छा थी रहियो आहे, सभु हिकु ई कमु करे रहिया आहिनि। योग्यता नथा ॾिसनि माउ पीउ पंहिंजे पुट में, कहिड़ी योग्यता आहे, कहिड़ी प्रतिभा आहे, हिन जा संस्कार कहिड़ा आहिनि। न सभु MBA, सभु इंजीनियरिंग, सभु जेको हली रहियो हुजे न, सभु उहो ई। छो त लक्ष्य हिकु थी वियो आहे, जॉब, नौकरी मिलणु खपे। अंग्रेजनि वारो फार्मूलो, नौकरी मिलणु खपे। पोइ इन में त अनेक समस्याऊं थी पैदा थियनि। इन में हिंसा बि थी थिए, हिन में कॉम्पिटिशन बि थी थिए, हिन में ॿिए खे किराइण जी, अॻिते निकिरण जी भावना बि थी थिए। कोई सोचे ॾिसे त ॾाढो नुक़सान थियो आहे, ॾाढो। गुरु छा कंदो हो उन वक़्तु, ॿार जो आचार व्यवहार ॾिसी करे उनखे पहचानण जी कोशिश कंदो हो कि ही छा में एक्सपर्ट आहे, हिन खे कहिड़ी शइ ॾियणु खपे। गुरु इहो ॾिसंदो हो कि ॿार, उहो कीअं ॾिसंदो हो गुरु कि हिनखे छा करणु खपे। गुरु हुनखे स्वतंत्र छॾींदो हो ऐं हुन ते नज़र रखंदो हो। ॾिसंदो हो कंहिंमें हिन जो मन लॻे थो, कंहिंमें नथो लॻे। कोई मां ॻाल्हि चवां थो त घणा ॿार हुनखे लगन सां ॿुधनि था ऐं घणा ॿार बेमन सां था ॿुधनि। उन्हनि खे अलॻि अलॻि कंदो हो गुरु। प्यार सभिनीनि सां बराबर। अॼु इहो थो थिए, स्कूल में टीचर सभिनी ॿारनि खे हिकिड़ो ई कोर्स ॾेई करे उनजो दिमाग़ ॿधी थो छॾे कि तोखे पंहिंजो कुझु कोन अथई सोचणो, तोखे इहो ई रुगो सोचणो अथई जेको मां थो चवां, जेको असां तोखे कोर्स में ॿुधायो आहे, तोखे इहो ई सोचणो अथई कि हीअं हीअं थींदो आहे। इन जे अलावा न, जेको किताब में लिखियल आहे, जेका परिभाषा लिखियल आहे, इहा ई तोखे यादि करणी अथई। ऐं माता पिता जो बि मतिलबु हिकिड़ो ई आहे कि हिनखे नौकरी मिलणु खपे। छा पढ़ियो, छा न पढ़ियो, जीवन में केतिरो कमायो, माउ पीउ खे हुन सां कोई मतिलबु कान्हे। त मां तव्हांखे प्राचीन काल में वठी पियो थो हलां कि पहिरीं छा थींदो हो ऐं उहो वधीक सुठो हो। चालाकी कोन हुई, कपट कोन हो ॿारनि में। उन ज़माने में गुरु इहो कोन चवंदो हो कि तोखे इहो ई सोचणो अथई। गुरु चवंदो हो तोखे बसि सोचणो अथई। इहो फ़र्क़ु आहे। अॼु जी शिक्षा चए थी कि छा सोचणो अथई। अॻे जी शिक्षा चवंदी हुई कीअं सोचणो अथई। हू भूमिका ठाहींदो हो गुरु। गुरुअ जो इहो वॾो कमु, हिकु ठाहे ॾींदो हो बेस उन शिष्य खे
कि ही मां तोखे बेस तैयार करे ॾियां थो, तूं खुद सोच, तूं स्वतंत्र थी करे पंहिंजी आत्मा सां, पंहिंजी रुचीअ सां खुद सोच। ॿिए जी नकल करे, ॿिए जो पढ़ायल पाठ करे करे अॼु ताईं कंहिं कुझु कोन कयो आहे। नकल करे कंहिं कुझु कोन कयो आहे। सहज स्वाभाविक अगरि कंहिं कुझु कयो आहे, उहो भली निम्न बि हुजे न, त बि ऊंचो आहे, त बि ऊंचो आहे। भली ग़लतियूं करे। सम्झो कंहिंखे चित्रकारीअ जो शौक़ु आहे, कंहिं ॿार खे, उन पंहिंजे मन सां पहिरीं ॾिठई वण आहे साम्हूं, उन वण खे ॾिसी ठाहिण जी कोशिशि करण लॻो, त जेॾी महिल वण खे ॾिसंदो ओॾी महिल ॿार खे लॻंदो वण मूंसां ॻाल्हाए पियो थो, वण कुझु ॿुधाए पियो थो, पत्ता जेॾी महिल हिलनि था। भली ग़लति ठाहे चित्र, भली टेढ़ो मेढ़ो ठाहे, पर इहो उन खां श्रेष्ठ आहे जेको प्रोजेक्ट ॾिनो वञे ऐं चयो वञे तव्हां ही तैयार करे अचिजो, इहो ई कजो, पंहिंजो न, सेम सेम हुजणु खपे। उहो भली केॾो बि सुंदर ठहे। अच्छा, मान लो तव्हांखे कविता लिखण जो शौक़ु थिए, स्वतंत्र पंहिंजे मन सां ई तव्हां भजन लिखणु चाहियो, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, इहो मन जो भाव आयो, मान लो तव्हां पंहिंजो लिखिया हुआ, वरी हेठां ॿी लाइन लिखिया हुआ, भली मैच न कई हुन सां, पर पंहिंजी आहे। ओॾी महिल ई तव्हांखे कोई चए कि अरे वॾो कवि केरु आहे ख़बर अथई, गुलजार, गीतकार, फिल्मुनि में जंहिं गीत लिखिया आहिनि, वरी ॿिए कविअ जो नालो खणे, कवि प्रदीप, कवि फलाना, मज़रू सुल्तानपुरी, तव्हांखे हिकु हू ॾेई वियो, हिकु तुलनात्मक माण्हू तव्हांजे अॻियां रखी हलियो वियो कोई। हाणे तव्हांजो उत्साह थी वियो ख़तमु, छो त हाणे हिकिड़ो कोई अहिड़ो अची वियो साम्हूं जंहिंसां कंपेयर करणो आहे। जिते कंपेयर आयो उते ई असां छॾे ॾींदासीं, चवंदासीं किथे हू किथे मां, मूंखे मां हुन सां कॾहिं हुन जहिड़ी थी कान सघंदसि, माण्हू छॾे ॾींदो न। त अॻे ईअं कान थींदो हो, तुलनात्मक पढ़ाई न थींदी आहे कि ॾिस हुनखे, ॾिस हुन घणा नंबर आंदा, ॾिस हुनखे जॉब लॻी वियो, तोखे ॿ टे चंबा हणी करे तोखे अञा नंबर कोन आया एतिरा। तुलना न, उन सां ॿार जो विकास कोन थींदो। इहो फ़र्क़ु अथव अॼु जी पढ़ाई ऐं गुरुकुल जी पढ़ाई। गुरु कढंदो हो हुन जे ॿार जे अंदरां प्रतिभा, कमु कोई बि नंढो कोन थींदो आहे, भली नंढो त नंढो कमु, वॾो त वॾो। कोई वरी पुछी सघे थो कि तव्हां अगरि चओ कि गुरुकुल जे हिसाब सां ॿार पंहिंजी रुचि अनुसार हले त पोइ डॉक्टरी केरु कंदो, इंजीनियर केरु ठहंदो, उहा चिंता तव्हां न कयो। इहो बि चिंता प्रकृति कंदी। कंहिंखे स्वाभाविक ई डॉक्टर ठहण जो शौक़ु आहे त उहो ठही वेंदो, पर जोरी अगरि कंहिंखे ठाहियो वञे मारे मारे तो अहिड़ो डॉक्टर ठहंदो या? असां ॾिठा आहिनि दंदनि जी डॉक्टर, दंदनि जा डॉक्टर चङा भला दंद हुजनि हुनखे ख़राब करे छॾींदा ऐं वरी ग़लती कोन मञींदा, भैसा हिन जे पासे में रहंदी आहे, वरी ग़लती कोन्हे मञणी। हिक जा न अनेक उन्हनि केस बिगाड़िया आहिनि, छो त जबरदस्ती हुनखे ठाहियो वियो, हुनजो पीउ डॉक्टर आहे, जबरदस्ती ठाहियो वियो तोखे डॉक्टरी करणी अथई। अरे हुनखे डांसर वांसर ठाहियोसां, हीरोइन ठाहियोसां जंहिंमें हुनजी रुचि हुजे हा। इहो प्रकृति तय कंदी आहे कि कंहिंखे डॉक्टर ठहिणो आहे, कंहिंखे इंजीनियर, कंहिंखे वकील, कंहिंखे ॿाव, कंहिंखे म्यूजिशियन, कंहिंखे पेंटर। इहो गुरु कमु कंदो हो। गुरु इते महान आहे।
पोइ उहो ई गुरु अगरि ॾिसंदो हो कि हिन जे अंदरि परमात्मा खे पाइण जी बि प्यास आहे त उहो बि रस्तो गुरु ॿुधाईंदो हो ऐं धन्य सम्झंदो हो गुरु पाण खे कि मूंखे हेॾनि शिष्य मां हिकु अहिड़ो बि शिष्य मिलियो जेको पिछले जन्म में कुझु यात्रा त करे आयो आहे। पोइ उहो ख़ुशि थींदो कि मां कोन पातो परमात्मा खे, पर हिन में उम्मीद आहे ही पाए सघे थो। तॾहिं गुरुअ जी महिमा जा गीत ॻाइबा आहिनि। बिना गुरुअ प्रभुअ जो दीदार कीअं थींदो, बिना गुरुअ प्रभुअ जो दीदार कीअं थींदो, मल्हा बिना जीअं बेड़ो न पारिया थींदो, मल्हा बिना जीअं बेड़ो न पारिया थींदो, बिना गुरुअ प्रभुअ जो दीदार कीअं थींदो। गुरुअ जो ज्ञान गुरुअ जो ज्ञान उदय में रोशनाई, गुरुअ जो ज्ञान उदय में प्यारा रोशनाई, गुरुअ बिना हिन जीव जो उद्धार कीअं थींदो, गुरुअ बिना हिन जीव जो उद्धार कीअं थींदो, बिना गुरुअ प्रभुअ जो दीदार कीअं थींदो। गुरुअ जे प्यार सां मुश्किल भी राह आसान थिए, गुरुअ जे प्यार सां मुश्किल भी राह आसान थिए, कबो न याद गुरन जो तो प्यार कीअं थींदो, कबो न याद गुरन जो तो प्यार कीअं थींदो, बिना गुरुअ प्रभुअ जो दीदार कीअं थींदो, मल्हा बिना जीअं बेड़ो न पारिया थींदो।
बयान छा कया गुरु जी महिमा जो लीलावंती छा बयान कया औखी घड़िया में सतगुर मददगार थींदो आखी घड़िया में मददगार सतगुर थींदो बिना गुरु फिर भुव जो दीदार थींदो बिना गुरु फिर भुव जो दीदार थींदो। त गुरुअ जो इहो कमु हूंदो आहे शिष्य जे भीतर मां अंतःकरण मां उहा शइ कढी वठे जेका उन जे पिछले जन्म सां जुड़ियल आहे। पिछले जन्म जा संस्कार जेका ॻाल्हि उन ॾींहुं मूं चयो हो कि हिन जन्म जे स्वभाव सां माण्हूअ जे पिछले जन्म जी ख़बर पवंदी आहे ऐं गुरु उहो कढी वठंदो आहे। तव्हां खुदि चेक कजो, ॿियनि खे छॾियो, ॿियनि जी उहे बि मञण वारा किथे आहियो। ॿियो तव्हांखे तव्हांजी बुराई ॿुधाए, का ग़लती ॿुधाए, कमी ॿुधाए त उहे किथे मञींदा आहियो। त खुदि चेक कजो कि तव्हां वास्तव में पिछले जन्म में केरु रहिया हूंदा। हिकु त ईअं चयो वियो आहे कि असां पहिरीं बि मनुष्य ई हुआसीं, मनुष्य मां ई मनुष्य थी करे आया आहियूं। इन जो हिकु प्रमाण त इहो आहे कि कोई बि जानवर जो ॿार जॾहिं जनम वठंदो आहे त जनम वठण सां हुन में कुझु सहज गुण अची वेंदा आहिनि। जीअं बांदर जो ॿार जनम वठे ऐं ओॾी महिल कोई हमिलो करे उन्हनि ते, कुतो वग़ैरह, त उहो बांदर जो ॿार पंहिंजी माउ सां लिपटजी वेंदो आहे। ऐं ॿिए अनेक ॻाल्हियूं, बांदर जेका भाषा ॻाल्हाईंदो आहे उहे अठ अखर ॻाल्हाए सघंदा आहिनि जेका बि उन्हनि जा आहिनि। इहे जल्दी सिखी वेंदो आहे बांदर। इन जो कारण आहे कि पिछले जन्म में बि उहो बांदर ई हो, तॾहिं हुन जा उहे गुण वापसि अची विया। हाणे हुन बांदर खे कोई केॾो बि मनुष्य ठाहिण जी कोशिश करे, ठही सघंदो? कोन ठही सघंदो। अहिड़ा घणेई मिसाल अथव। माण्हुनि कुता पालिया, बिला पालिया, उन्हनि खे माण्हुनि वांगुरु कपिड़ा पातनि ऐं चइनि टॉमी टॉमी ऐसा करके दिखाओ। उहो सिखी वियो टॉमी, पर आख़िर उहो रहियो टॉमी जो टॉमी। ॾाढा दफ़ा उहो त छॾे हली वियनि ऐं ॾाढनि त उन्हनि हमिलो ई करे छॾियो पंहिंजे मालिक ते। पंहिंजे भागवत पुराण में बि प्रसंग ईंदो अथव राजा भरत जो। राजबाट छॾे झंगल में रहण लॻो, झोपड़ी ठाहे, त हिकिड़े हिरण में मोह पइजी वियसि। हिरण जो बच्चो वठी आयो जेको मिली वियो उनखे झंगल मां। उन हिरण की जी पालना हिन राजा कई, माना उन हिरण जे बच्चे जनम वरितो त हिन खे ॾिठे, राजा खे। राजा हिन खे सभु संस्कार माण्हुनि वारा ॾिना त ही मदद बि कंदो हो हिनजी, हिरण जो बच्चो राजा भरत जी। कॾहिं गॾु वञेसि, कॾहिं का शइ खणी आणे ॾेसि। पर आख़िर छा थियो ख़बर अथव? हिकु ॾींहुं ॿिया हिरण आया, हिरणनि जो झुंड। ही हिरण उन्हनि सां गॾु मिली करे हली वियो। पढ़ी अथव न भागवत कथा, ॿुधी अथव न? हली वियो त ही राजा दुखी रहण लॻो। हो त सहज थी हली वियो, छो त हू हिरण ई हो।
त हिकु इहो आहे कि जानवर मरी करे जानवर ई ठहंदो आहे, मनुष्य मरी करे वरी मनुष्य ठहंदो आहे। पर जेको मनुष्य अति कंदो आहे न, बार बार भगवान हुनखे जनम ॾींदो आहे, प्रकृति जनम ॾींदी आहे, हलो, ऐं बार बार हू दुरुपयोग कंदो आहे। दुरुपयोग कीअं? मनुष्यता खां, इंसानियत खां किरी पवंदो आहे ऐं जानवरनि वारियूं हरकतूं करण लॻंदो आहे, त पोइ आख़िर ईअं थींदो आहे उहो मनुष्य जानवर जी जून वठंदो आहे। पर ईअं घटि ई थियो आहे। तव्हां ॾिसंदा जानवर घटिजनि पिया था ऐं माण्हू वधनि पिया था, है न? त इहे जानवर केॾा पिया था वञनि, इहे माण्हू ई अचनि पिया था। त हिकु थ्योरी इहा आहे कि असांखे पतो पइजी सघे थो कि केरु माण्हू पिछले जन्म में कहिड़ो जानवर हो, ऐं ॿियो मनुष्य हो अगरि, त उन जा कहिड़ा लक्षण। मां चवण पियो चाहियां कि जानवर मरी करे जानवर ई थींदो आहे, तॾहिं हुन में उहे हरकतूं ईंदियूं आहिनि। मनुष्य जो ॿार जॾहिं जनम वठंदो आहे त उहो मनुष्य ई हूंदो आहे लॻभॻि, पर सिर्फ़ मनुष्य न हूंदो आहे। मनुष्यनि में बि कोई परमात्मा ताईं पहुतल हूंदो आहे, कोई धर्मात्मा हूंदो आहे, पर कोई दुष्ट बि हूंदो आहे। उहो कीअं ख़बर पए? त असां ॿुधी वठूं जेको शास्त्रनि में आहे। असांजे हिन जन्म जे स्वभाव सां पतो पइजी वेंदो। शास्त्रनि में ईअं लिखियल आहे कि नरक मां जेके थी करे आया आहिनि मनुष्य, उन्हनि जा ही लक्षण, स्वर्ग मां जेके थी करे आया आहिनि माण्हू, उन्हनि जा हे लक्षण, ऐं जेके परमात्मा ताईं पहुची चुका हुआ पर कंहिं कारण सां वरी जन्म वठणो पियो उन्हनि खे, उन्हनि जा हे लक्षण। त असां उहे श्रवण कंदासीं। ईअं सम्झो नरक मां जेको आयो आहे त उहो दुष्ट रहियो हूंदो, तॾहिं त नरक मोकिलियो वञसि उनखे, ऐं जेको स्वर्ग मां आयो आहे त उहो धर्मात्मा रहियो हूंदो, दान पुण्य कया हूंदई, तॾहिं त स्वर्ग मोकिलियंसि। त पहिरियों असां ॿुधूं था। हा, 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 मां ॿई ॻाल्हियूं चयूं। हिकु मां इहो चयो कि जानवर मरी करे जानवर थींदा आहिनि, इहो लॻभॻि ईअं थींदो आहे। पर वरी मां चयो इहा बि संभावना आहे कि जानवर जे मथां परमात्मा जी कृपा थिए, उहो जानवर जी जून में बि कुझु सुठो स्वभाव रहियो हुजे त भगवान कृपा करे उनखे मनुष्य ठाहींदो आहे। ही त मां तव्हां सां चर्चा कंदो आहियां न कि छा छा थी सघे थो। ही कोई सीमित थोड़ी आहे परमात्मा जी सृष्टि, सभु संभावनाऊं आहिनि। हिकदमि ख्यालु अची वियो कि जानवर घटिजनि पिया था, माण्हू वधनि पिया था, त पोइ हिन वक़्तु स्थिति इहा आहे। अॻे ईअं न हुई, अॻे नियम हू पियो हले, जानवर मरी करे जानवर पियो थिए। ऐं अॻे त इहा स्थिति हुई कि हिंदू मरी करे हिंदू पियो थिए, हाणे हिंदू मरी करे मुस्लमान पियो थो थिए, इहो बि पियो थो थिए। त ॿई ॻाल्हियूं, सभु ॻाल्हियूं मां तव्हांजे अॻियां रखंदो आहियां। पोइ सार ॻाल्हि ते त अचिणो ई आहे कि असांखे छा करिणो आहे, ऐं सार ॻाल्हि त पोइ थींदी। पहिरीं एतिरो ॿुधी वठूं असांजो स्वभाव। तव्हां चेक कयो, पहिरीं खणो नरक वारा, पर केरु आहे जेको नरक मां थी आयो आहे। पहिरियों लक्षण, जेको कटू वचन ॻाल्हाईंदो हुजे, कटू कड़वा वचन, जंहिंजो ॻाल्हाइण ई कौड़ो हुजे ॾाढो, बिना कारण, ईअं न कि को वॾो कारण निर्मित थियो हुजे, उनखे त हलो माफ़ आहे। जेको कॾहिं कॾहिं थोरो कॾहिं कौड़ो ॻाल्हाए, पर बाक़ी जेको रोज़ जंहिंजे स्वभाव में ई शामिल हुजे, कड़वे प्रवचन,
कड़वे वचन, कड़वा कौड़ो ॻाल्हाईंदो हुजे, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष, का पंहिंजे पुट सां कौड़ो ॻाल्हाईंदी आहे, ससु सां न ॻाल्हाए सघंदी आहे त पोइ ॿारनि सां कौड़ो ॻाल्हाईंदियूं आहिनि ॾाढियूं मायूं। मां चई नथो सघां, मन में हलनि पिया त उहे अखर, पर मां न अची वञा उन लिस्ट में, तव्हांखे ॿुधाइण जे चक्कर में। अहिड़ा अहिड़ा अखर हाणे वरी बि घटि थियो आहे, पर कॾहिं बैरागढ़ जी ॿियनि गलियुनि में हलिया वञो, गलियुनि वलियुनि में ॿुधण मिलंदा अथव अॼु बि अखर। कॾहिं भाॼीअ वारे सां मायूं कौड़ो ॻाल्हाईंदियूं, कॾहिं कंहिंसां कॾहिं कंहिंसां, कौड़ो सम्झी आहे न, छुड़ियो ॻाल्हाइण। साम्हूं वारो शालीन अगरि हुजे त सोचींदो मां छा थो चवां, हीअ छा पई थी चए, मां केॾो हुन सां थो पुछां शालीनता सां, हीअ केॾो कौड़ो जवाब थी ॾे। त इहो माण्हू नरक मां आयो आहे जेको कठोर ॻाल्हाईंदो हुजे। ॿियो, हर ॻाल्हि जो उल्टो मतिलबु कढे, ऐं ख़राब जो सुठो न, सुठे जो ख़राब मतिलबु कढे। सुठी ॻाल्हि जो बि ख़राब ई जेको अर्थ कढे, उहो कोई कंहिं माण्हू खे चए साईं अचो ऐं वठो प्रसाद वठो, अगरि प्रसाद वठण वारो मन में सोचे कि हिन में कुछ मिलाए आयो आहे हीअ, त नरक मां आयो आहे। हर सुठी ॻाल्हि जो ख़राब ई मतिलबु कढे, डाउट करे। हिक नुंहुं पंहिंजी ससु खे डिप वारी चांहि ठाहे ॾिनी, डिप वारी थींदी आहे न, त माईअ पंहिंजे घोट खे सॾु कई चिल्लाए करे, अरे हेॾां अचो, जल्दी अचो, ॾिसो ॾिसो छा थी करे, हीअ आई आहे जेका असांजे घर में मुंहिंजे लाइ तावीज़ वठी आई आहे ऐं तंत्र मंत्र थी करे, ॾिसो उल्टो ई अर्थ। हर ॻाल्हि में चाहे अच्छा हे हीअं थी करे त हिन जो ही अथई उद्देश्य, हीअ हिन जी चाल अथई, जेको हमेशा शंकालू हुजे। ॾिसो, थी सघे थो कॾहिं कोई चाल हले बि, पर अगरि तव्हांजो स्वभाव न सम्झी सघियो उन चाल खे त उहो बि सुठो आहे, उहो सुठो आहे। हू सुठो कान्हे कि तव्हां हर माण्हूअ में डाउट कयो, हर माण्हूअ में। हा, अगरि नरक मां थी आया हुजो त तव्हांजी मर्ज़ी, तव्हांजो स्वभाव ई हुजे त मुंहिंजे चवण सां थोरी चेंज थी वेंदो, पर इहा निशानी आहे कि हर ॻाल्हि में डाउट करणु। संत मस्किन चवंदो हो कि संत सिंह मस्किन कि 1000 दफ़ा ठगजी वञो पर हिकु दफ़ो बि कंहिंखे ठगजो न, बुद्धू ठही वञो। ॿिया तव्हांखे भली भोलो भालो सम्झी कुझु बि ठगे हलिया वञनि 1000 दफ़ा बि, उनखां बेस्ट आहे असां कंहिंखे न ठगियूं। असां कंहिंखे ठगे वठूं, उन खां बहितर आहे भली असां न ठगूं, भली असांखे कोई 1000 दफ़ा ठगे वञे। त डाउट जेको करे, हर ॻाल्हि जो उल्टो ई मतिलबु कढे ऐं उल्टो जवाब बि उल्टो ई ॾे। कोई पुछेसि भाई ॿियो हिते बीठो हुई ऐं जवाब ॾिएसि छो न बीहां छा, उल्टो जवाब। हू चएसि न भाई मां पुछां पियो हिते कुझु कमु हुई छा, ही चए कुझु बि कमु हुजे तुंहिंजो छा थो वञे, इहो नरक मां आयो आहे सम्झजो, पिछले जन्म जो। ॿियो अथव निंदा कंदो हुजे, सभिनीनि जी रोज कंदो हुजे, ऐं सुठे माण्हूअ जी बि कंदो हुजे, सुठे ई माण्हूअ जी कंदो हुजे। भले माण्हूअ जी त तारीफ़ कंदो, दुष्ट जी त तारीफ़ कंदो। जेको माण्हू सुठे माण्हूअ जी बुराई करे ऐं बुरे माण्हूअ सां ॾाढो सुठो ॻाल्हाए, उन जी तारीफ़ करे, चए माण्हू त उहो आहे, सम्झी वठिजो नरक मां आयो आहे पिछले जन्म में। अपमान कंदे देर न करे,
कंहिंजो बि अपमान करे छॾे, किथे बि बस मौक़ो मिलेसि। ॿियो क्रोध जोड़णु चाहींदुमि। अपमान करण खां पहिरीं क्रोध ईंदो आहे, जेको क्रोध ई हुजे, ऐं क्रोध में वरी बेइज्जती करे छॾे साम्हूं वारे जी, कोई बि हुजे, त इहो नरक मां आयो आहे। तव्हां त कोन आयो, एक आप है एक वो थे, तव्हां कोन आयो उहे, पर ॿुधी वठो। झगड़ालू हुजे, जंहिंखे झगड़ो मतलब हू झगड़ो पैदा करे, हू ॾिसे गुंजाइश आहे थोड़ी बि विढ़ण जी, त कोशिश विढ़ण शुरू थी वञे, थोड़ी बि आहे जगह विढ़ण जी, शुरू थी वञे झगड़ालू। ॿियो वरी आलसी बि हुजे। आलसीअ जो हिते अर्थ आहे कि जेके जिम्मेदारीअ जा कम आहिनि, महत्वपूर्ण कर्तव्य फर्ज, उन्हनि खां परे भॼे ऐं बस निंदा करे, बुराई करे। गरीब भली न हुजे, पर घर वेठो आहे ऐं रुगो या त क्रोध पियो थो करे, या त बुराई पियो थो करे, या झगड़ो पियो थो करे, त इहो आलसी। ऐं ॿियो दरिद्र वरी हुजे। दरिद्र कहिड़ो? 7 प्रकारनि वारी दरिद्रता। मन वाणीअ जी दरिद्रता, ऐं भाव जी दरिद्रता, चिंतन जी दरिद्रता, ॻोढ़नि जी दरिद्रता। जेको कॾहिं रोए ई न, भाव में कॾहिं रोए बि न। ऐं ॿी कहिड़ी ग़रीबी? प्रेम जी दरिद्रता। माना प्रेम हुजेसि ई न, भाव हुजेसि ई न, उदारता हुजेसि ई न। कॾहिं घर में कोई अचे त हिकु पाणी जो गिलास तक न पीआरे, त ही नरक मां आयो आहे अहिड़ो माण्हू। ॿियो बि ॿुधो अञा, पंहिंजनि सां ई दुश्मनी कंदो हुजे। पंहिंजनि सां, पंहिंजे परिवार जा भाती या मिट माइट, ॿियनि सां ख़ुशि हुजे, धारियनि सां ख़ुशि हुजे, पंहिंजनि सां वैर, त सम्झो इहो उहो आहे, उहो तव्हां चओ। ॿियो वरी उनखे नीच माण्हू वणंदा हुजनि, नीचनि जो संग कंदो हुजे। नीच दुष्ट जेके नीच हुजनि वीचारनि सां, उन्हनि सां चए हाय और कैसे हो, हालचाल पुछण पाण अॻियां वञे। ऐं भलो माण्हू हिन खां बि हालचाल पुछे थोड़ी देरि पहिरियों, त हुनखे उल्टा जवाब पियो ॾे, त इहो माण्हू नरक मां चकर हणी आयो आहे, ॾिसी आयो आहे, पर सुधरियो कान्हे। ॿियो पैसे लाइ अननीति कंदो, पैसे लाइ चापलूसी बि कंदो। उहो माण्हू पैसे लाइ, बस पैसो मिलणु खपे, पोइ धर्म भी छॾे ॾींदो, नीति भी छॾे ॾींदो, न्याय भी छॾे ॾींदो, सत्य भी छॾे ॾींदो, पैसो अचणु खपे। चापलूसी भी कंदो पैसे जे लाइ। त इहे कुछ लक्षण आहिनि उन माण्हूअ जा जेके नरक भोगे आया आहिनि। ऐं नरक इन करे मिलियो उन्हनि खे कि उहे दुष्ट आसुरी प्रवृत्तिअ जा रहिया हुआ। त हाणे प्रश्न आहे कि अहिड़ो माण्हू अगरि सत्संग में अचे त छा फल मिलंदो? फल त मिलंदो। हे ईअं थींदो आहे, पिछलो स्वभाव भी कम कंदो आहे, ऐं अगरि सत्संग में अचे थो त नओं संस्कार भी जुड़ंदो वेंदो। ऐं सत्संग में न आयो, ओॾाहीं वियो जेको पहिरीं हो, त बस उनखे ई अञा वधाईंदो रहंदो पंहिंजे आसुरी स्वभाव खे। सत्संग में अचण व्यर्थ त कोन वेंदो। सत्संग नवां संस्कार जमा कंदो, पोइ शायदि अॻिले जन्म में तव्हांजा इहे संस्कार प्रगट थियनि। उहे असां ॿुधंदासीं कि उन माण्हूअ जा कहिड़ा लक्षण जेको पिछले जन्म में परोपकारी हो, धर्मात्मा हो ऐं सुर्ग भोग करे आयो, पर उन खां पहिरीं
न मां वो चयो न कॾहिं कॾहिं अगरि अची वञे न कॾहिं कॾहिं त उहो हले, पर जंहिंखे क्रोध वेठल ई आहे, रुगो मौक़ो पियो थो ॻोल्हे मां गुस्सो कयां, त समझी वञिजो असां परमात्मा खे इहा प्रार्थना कयूं कि असांखे सुमत ॾे। अगरि असां पिछले जन्म में अहिड़ा हुआसीं भी त हाणे शुद्ध तूं कर, तो वटि आया आहियूं असां। तुंहिंजे दर ते आयुस भगवान, तुंहिंजे दर ते आयुस भगवान, सुमत जो दान ॾे मूंखे, सुमत जो दान ॾे मूंखे। धरिया दिल में तुंहिंजो ध्यान, ना भुलिजे मन मां भक्ति ज्ञान, सुमत जो दान ॾे मूंखे। कुम कर्म खां करे किनारो, शुभ कर्मन चित लाया। कुभ कर्मन खां करे किनारो, शुभ कर्मन चित लाया। धर्म धरे मानुष चोलेखे, साहिब सफल बनाया मां, साहिब सफल बनाया। कया प्रभु तुझा गुणगान, मञा मां तुझो नित एहसान, सुमत जो दान ॾे मूंखे, सुमत जो दान ॾे मूंखे। तुंहिंजे दर ते आयुस भगवान, सुमत जो दान ॾे मूंखे, सुमत जो दान ॾे संतन जे सेवा सत्संग में, तन मन पंहिंजो लगाया। संतन जे सेवा सत्संग में, तन मन पंहिंजो लगाया। कहटियूं गुर ज्ञान जी हृदय, हरदम जोत जगाया मां, हरदम जोत जगाया। रखी प्रेम सचो परधान, पाया पूरन पद निर्वाण, सुमत जो दान दे मूंखे। सुमत जो दान दे मूंखे। त सुर्ग खां आयल माण्हुनि जा लक्षण जेके कि तव्हां में आहिनि, मां पहिरियों ई थो चई छॾियां, तव्हां में उहे सभु आहिनि। तव्हांजो इहो वहम बि आहे ऐं सच्चाई बि हूंदी। ही कलयुग आहे न, माण्हू
भली कहिड़ो बि हुजे, पर पंहिंजो पाण खे हिकु भ्रम ॾींदो आहे कि मां सुठो आहियां, मां सुठी आहियां। बसि केरु अगरि चएसि भाई तो में हीअ कमी अथई त इनखे ख़तमु करणो आहे। हाणे मुंहिंजी हिन कमी ख़तमु कोन्हे करणी, इनखे नष्ट करणो आहे। जंहिं मुंहिंजी हिन कमी ॿुधाई इहो हली रहियो आहे। त निष्पक्षता सां सोचिजो, मां बि सोचां स्वर्ग खां आयल माण्हुनि जा लक्षण कहिड़ा। उनजी दान में प्रवृत्ति हूंदी, हू कंजूस कोन हूंदो, हू दान इन करे ॾिबो आहे कि असां कंहिंजो थोरो दुख ॾिसी रहिया आहियूं, असांजे दान ॾियण सां हुनखे ख़ुशी मिलंदी या ख़ुशी ॾिसी करे ख़ुशी मिलंदी आहे। दान जो इहो अथव, दान इन करे कान्हे कि कंहिं चयो आहे, निर्मल बाबा चयो अथई कि जाओ वहां जाके चढ़ा के लाओ 501 रुपए, कृपा आना शुरू हो जाएगी। इनखे दान न चइजो, दान इनखे चइबो आहे कि अवसर आयो, कोई माण्हू पंहिंजो कमु का माई पंहिंजो कमु पे थी करे, ईअं ॿुहारी पे थी पाए रोड ते, सरकार हुनखे चयो आहे, पर तव्हांखे लॻो मां हिनखे अगरि अॼु 100 रुपया ॾियां पोइ हुनजी ख़ुशी ॾिसां, तव्हां हुनखे 100 ॾिनव, हुनखे ख़ुशी मिली, त इनखे चइबो आहे दान। उनजी ख़ुशी ॾिसी तव्हांखे ख़ुशी थी। ऐं दान उहो ई करे सघंदो जंहिं पाण ग़रीबी ॾिठी हुजे, जे पाण अभाव ॾिठो हुजे। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि कि असां ॾाढी ग़रीबी ॾिठीसीं, हाणे त महल आहिनि असांखे, हाणे का कमी कान्हे। त तोखे हाणे कमी कान्हे त हाणे तूं दान कर न, कंजूस आहे। त मूंखे शक थींदो आहे हिननि शायदि ग़रीबी कोन ॾिठी, ग़रीबी ॿाहिरां हूंदा आहिनि, मन चोरी अंदर खाईंदा पीअंदा हूंदा, हिननि का ग़रीबी कोन ॾिठी आहे। सही में न त तूं ग़रीबी ॾिठी हुजे हा त ॿिए जो ग़रीब जो दुख ॾिसी तोखे पंहिंजी ग़रीबी यादि न अचे हा ऐं उनखे तूं मदद न करी हा, तूं कूड़ थो ॻाल्हाई, ग़रीबी ॾिठी आहे। कंजूस एॾो। अच्छा, मां चयो न हुनखे ख़ुशी मिले त दान सम्झिजो, पर ए मायूं बि वरी अहिड़ियूं थींदियूं आहिनि के तव्हां ॾिनव 100 रुपया त बि ख़ुशी न, ॼण भई लहणे तव्हांखे। पोइ मां चवंदुमि उहो उते दान कान्हे, उहो दान कान्हे। जिते ख़ुशी मिले कंहिंखे, अहो भाव ख़ुशी में, ॿार हुजे नंढड़ो, कोई बि हुजे, ब्राह्मण हुजे, संत हुजे, कोई भगत हुजे नचण वारो, अगरि हुनखे ख़ुशी मिले थी त तव्हां सम्झिजो मुंहिंजा क़बूल पिया, हुन वीचारे खे ख़ुशी मिली। दान इनखे चइबो आहे। त दान करण वारे जी अगरि प्रवृत्ति आहे त इहो सुर्ग मां आयो आहे, सुर्ग मां थी आयो आहे। छो त सुर्ग में वेंदो ई उहो आहे जंहिं दान पुण्य कया हूंदा आहिनि, त हुनजो स्वभाव प्रगट थी वेंदो आहे। ऐं वैसाख जो महीनो हूअं ई दान पुण्य जो अथव। पक्षियुनि खे बि पाणी पीआरिजो, झिरकियुनि खे जल पाणी। ही वैसाख जो महीनो जलदान, एसी दान, कूलर दान, इहे शयूं दान कबियूं आहिनि। ॿियो छा ॿुधायां, जेके थधिकार हुजनि, ग्लूकोज़, जेके थधियूं शयूं हुजनि, दान कजो। त दान जेको जंहिंजी दान में प्रवृत्ति आहे। ॿियो मिठी वाणी, कोई माण्हू जंहिंजी वाणी सहज मिठी हुजे, शालीन, सुठे सां जेको ॻाल्हाईंदो हुजे। मां अहिड़ा बि प्यारा माण्हू ॾिठा आहिनि जेके झगड़ो बि कंदा आहिनि त शालीनता सां चवंदा न आंटी मां ईअं कोन कयो, न दीदी मां किथे कयो, या के बुजुर्ग पुट मुंहिंजी ॻाल्हि ॿुध बेटा मां ईअं न, मुंहिंजे चवण जो मतिलबु ईअं न हो। इहो शालीनता या मिठी वाणी ॿुधाए थी, इहो सुर्ग मां थी आयो आहे। हाणे के नाटक कनि उनजे लाइ मां नथो चई सघां, नाटक बि हली रहियो आहे अॼुकल्ह। मन में त एॾो गुस्सो पियो थो अचेसि कि बसि मौक़ो मिले त गर्दन मरोड़ियांसि।
सही थी चए, ॿाहिरां पुॼी कोन थो सघे। उहो छॾियो, सहज जेको मिठो ॻाल्हाए, हा उहो अलॻि शइ थी वई कि कोई कपट सां मिठो ॻाल्हाए, स्वार्थ सां मिठो ॻाल्हाए, उहा अलॻि शइ थी वई। पर जेको सहज ई मिठो विढ़े बि त प्यारो लॻे, त सुर्ग मां थी आयो आहे, मिठी मिठी वाणी हुजे हुनजी। ॿियो, हुनखे देवी देवताउनि जी आराधना करणु, उपासना करणु, पूॼा करणु सुठो लॻे, आरती ॿारणु, जोत जॻाइणु, इहो अगरि कंहिंखे सुठो लॻे त इहो माण्हू सुर्ग मां थी आयो आहे। धार्मिक क्रियाऊं बिना स्वार्थ जे, स्वार्थ हटाए करे ॿुधजो इहे ॻाल्हियूं, सहज इहे थिए। अगरि हुनखे देवी देवताऊं, मंदर, घंट वॼाइण, घड़ियाल वॼाइण, आरती ॻाइण जोर जोर सां, इहे सुठा लॻनि। ॿियो, हूअ वॾ आदर कंदो हुजे, वॾनि जो, पाण खां वॾे जो आदर कंदो हुजे, मजाक न उॾाए। अॻे ज़माने में, अॻे तव्हां बि ज़मानो ॾिठो हूंदो कि बुजुर्गनि जी हलंदी हुई घर में, सॼे खानदान में बुजुर्गनि जी, उन जीअं चई छॾियो बसि उहो सभु कंदा। हाणे आहे छा? हाणे बुजुर्ग खे चवंदा तव्हां वेही रहो, तव्हांजो ज़मानो वियो, हाणे नंढनि जी थी हले। हाणे नंढा चवनि था कि तव्हांजो ज़मानो वियो, उन में ही हलंदो हो। बुजुर्ग वीचारो वेही रहंदो आहे, चवंदो आहे भाई मुंहिंजे ज़माने में हीअं थींदो हो। चवंदसि रखो पाण वटि, हींअर ही लैपटॉप जो ज़मानो आहे, तव्हां हलायो हूंदव कैलकुलेटर न, हाणे छॾियो, ही लैपटॉप जो ज़मानो आहे, तव्हां वेठा हुजो चुप करे। न, जेको माण्हू हर युग में कहिड़ो बि समय हुजे, केॾो बि पढ़ी लिखी वञे, हू वॾनि जो आदर। हिकु कथा तव्हां ॿुधल हूंदी सभिनी जी, 4 मायूं पाणी भरण वयूं राजस्थान जे हिकु गांव में, खूह ते। पोइ पाणी भरे अचनि पयूं त हिकिड़ी माई चवण लॻी कि मूंखे पंहिंजे पुट ते नाज़ आहे। त हिकु बुजुर्ग माई बि हुई, उन पुछींसि छो? त उहा चए थी मुंहिंजो पुटु जेको आहे न जिम वेंदो आहे, हुनजी बॉडी एॾी सुठी आहे, ॾाढो खाईंदो पीअंदो आहे, एक्सरसाइज कंदो आहे, हुनखे मेडल बि मिलियसि, त हू जिम वेंदो आहे। ॿी माई चवण लॻी मूंखे बि मुंहिंजे पुट ते नाज़ आहे, मुंहिंजो पुटु जज आहे, फ़ैसला कंदो आहे, छोटो मोटो माण्हू मूं वटि ईंदा आहिनि कमु कराइण जे लाइ। टी माई चवण लॻी मुंहिंजो पुटु ज्योतिषी आहे, हू माण्हुनि खे छठी ॾिसी ॿुधाईंदो आहे, भीड़ लॻल हूंदी आहे असां वटि घर में। चौथी माई चुप करे बीठी हुई, हलनि पयूं सभु। ही ताना हणी करे चवंसि थियूं चुप छो हुई, तुंहिंजो पुटु कुझु त कंदो हूंदो? चएसि थी मुंहिंजो पुटु कुझु कोन कंदो आहे, पर उहो मदद कंदो आहे। कोई बि हुनखे कुझु कमु चए गांव में त हुनजो कमु कंदो आहे, मना न कंदो आहे, वॾनि जो आदर कंदो आहे। त सभु खिलण लॻियूं। हाणे एतिरे में चइनिनि मायुनि जा अलॻि अलॻि पुट अचण लॻा लाइन सां। पहिरियों आयो जिम वारो पहलवान, उन अचण सां ई माउ खे चयईं अञा कॾहिं घर पहुचंदीअ, कॾहिं रोटी ठाहींदीअ, मूंखे बुख लॻी आहे, हल जल्दी रोटी ठाहे। माई चुप, जेका चए पई नाज़ आहे मूंखे, पोल खुली वियसि। वरी ॿिए जो पुटु आयो जज, उहो कार में आयो, उहो कार रोके करे चएसि थो सफ़ा चरी आई, मुंहिंजी इज़त हणी विञाए छॾींदीअ तूं, पाण खे ज़रूरत कहिड़ी आहे एॾो पंधु करण जी, कार में विहारींसि कोन, सलाह ॾेई करे चईंसि असांजी इज़त थी विञाई, हल जल्दी घर पहुच। वरी टे जो पुटु आयो ज्योतिषी, उहो चएसि थो भाई अॼु लॻे थो मुंहिंजी छठीअ में रोटी खाइण लिखियल ई कान्हे, मूंखे वञिणो आहे किथे जजमाननि वटि, ऐं तूं अञा पेती धीरे धीरे पेती अची।
हाणे टिनिन जी पोल खुली वई, कंध झुकी विया शर्म खां। चौथी माईअ जो पुट आयो, उन जल्दी कदम वधाया, डुक पातई, पंहिंजी माउ जे मथे खां घड़ो वरतई, पाण खयई ऐं गॾु गॾु चुप हलण लॻो। ऐं माउ खे चवण लॻो कि मूंखे चवंदी कर न, मां हलंदो मैं न, खणी करे मटको। बस बुजुर्ग माई चए थी कि असली पुट असली धन हे आ, बाक़ी त सभु दुनिया खे ॾेखारण जे लाइ आहिनि। वॾनि जो आदर, जेको माण्हू वॾनि जो आदर कंदो हुजे, समझो वो सुर्ग मां आयो आहे, सुर्ग लोक मां, जंहिंमें शील हुजे। शील माना चरित्र, शील माना जंहिंखे शर्म हुजे। शील जंहिंजो हिकु हू हुजे कि मैनर्स, किथे ॻाल्हाइणो आहे, किथे घटि ॻाल्हाइणो आहे, किथे ज़रूरी ॻाल्हाइणो आहे त ॻाल्हायूं, पर संकोच सां ॻाल्हायूं। इहो जेको ध्यानु रखे हिन जो, उहो सुर्ग मां आयो आहे। हाणे टियों मूंखे ॿुधाइणो आहे जल्दी जल्दी, उन माण्हूअ जा लक्षण जेको परमात्मा जे क़रीब आहे, भली उनखे ख़बर न आहे, जेको पिछले जन्म में संत तपस्वी रहियो आहे। ॾिसो मता इन्हनि में तव्हांजा हुजनि गुण कुझु। पहिरियों, उनखे एकांत पसंदि हूंदो, एकांत, भीड़ भाड़ खां दूर। हुनखे भीड़ भाड़ शोरगुल इहो न वणंदो हूंदो, वो एकांत में रहण चाहींदो। पर एकांत में त अनेक माण्हू वेहंदा आहिनि, ऑफिस मां अची करे दर बंदि करे, कोई अचे ई न घर में, चुप, ॻाल्हाईंदा बि कोन। न, उहो एकांत न। जेको एकांत में वेही करे कुझु सोचे, कुझु चिंतन करे, पंहिंजो पाण सां ॻाल्हाए, त उहो माण्हू भगवान जे नज़दीक आहे। ॿियो, जेको प्रकृतिअ सां प्यार कंदो हुजे, ॾेखारण लाइ न, हू कॾहिं आसमान ॾे निहारे राति जे टाइम, तारनि खे ॾिसे, ईअं बसि ॾिसंदो रहे। वरी केॾी महिल वणनि खे ॾिसे, कॾहिं वणनि जे हेठां वेही रहे, कॾहिं नदीअ जे किनारे ते वेही रहे, कॾहिं पक्षियुनि सां ॻाल्हाए, पक्षियुनि खे ॾिसी ख़ुशि थिए। ऐं कॾहिं कॾहिं पक्षी हिन सां हिरी वञनि, पक्षी पशु बि हिननि सां हिरी वञनि, त समझो उहो माण्हू भगवान जे वेझो आहे। इहो हुनखे संकेत आहे। जेको ॿिए जो दुख समझी पाण दुखी थियण लॻे, ॿिए जो दुख ॾिसी करे पाण रोअण बि लॻे, संवेदनशील हुजे, एतिरो संवेदनशील कि ॿिए जो दुख हिनखे महसूस थिए, त समझो इहो भगवान जे नज़दीक आहे। पिछले जन्म में इहो तपस्वी रहियो हूंदो, संत रहियो हूंदो। ऐं कॾहिं कॾहिं उनखे ईअं लॻे कि हीअ घटना मूंसां पहिरीं बि थी चुकी आहे। उनखे ईअं महसूस थिए मां हिते पहिरीं बि आयो आहियां। अलॻि अलॻि जॻहियूं ते उनखे महसूस थिए ही मूंसां पहिरीं बि थियो आहे, त वो भगवान जी नज़दीक आहे, भगवान जो प्यारो आहे, भगवान उन ते नज़र रखे वेठो आहे। अहिड़नि माण्हुनि खे सम्झणु ॾाढो मुश्किल अथव, तव्हां कोन सम्झी सघंदा। हू असांखे सम्झी वेंदो, हू सॼी दुनिया खे पहचाने वेंदो, पर असां हुनखे न पहचाने सघंदासीं। हुनजो कोई ड्रेस कोड कोन हूंदो, कोई निशानी कोन हूंदी। उन्हनि जे चेहरे ते तेज हूंदो आहे। उहो तेज नज़र अचे जॾहिं, तेज हर कंहिंखे नज़र न ईंदो अथव। माण्हू त मेकअप वारो तेज ॾिसंदा आहिनि, हे तेज ॿियो आहे कुझु। उन में इहो बि आहे, उन मां हल्की सी खुशबू बि ईंदी, हल्की सी, कोई वॾी न,
या ईअं सम्झो न मां ख़राब स्मेल त न ईंदी। अहिड़ा माण्हू अहिड़ा माण्हू समाज जी व्यवस्था सां गॾु कोन हलंदा आहिनि, उहे माण्हुनि सां भीड़ सां गॾु कोन हलंदा आहिनि, ही व्यवस्था सां अलॻि हलंदा आहिनि। हिननि जे लाइ उहे कोन हूंदा आहिनि नियम जेके ॿियनि माण्हुनि जे लाइ हूंदा आहिनि कि ये चल रहा है आजकल, इसी में स्कोप है। ही एतिरो पक्को दृढ़ निश्चय हूंदा आहिनि माण्हू कि मूंखे पंहिंजे सिद्धांत ते ई रहणो आहे, पंहिंजे ज़मीर खे विकिरणो कान्हे, लोभ जे वस कोन्हे थियणो, मूंखे माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ पंहिंजो परमात्मा सां संबंध कोन्हे तोड़णो, पंहिंजो सहज स्वरूप कोन्हे छॾणो। त अहिड़ा माण्हू परमात्मा जे वेझो हूंदा आहिनि। ऐं इहे ॻाल्हियूं ॿिए में चेक करण लाइ कान्हनि, खुद में चेक करण लाइ आहिनि। त गुरु इहो ॾिसंदो हो अॻे कि हिन जे अंदरि ई पिछले जन्म में छा रहियो आहे, उन अनुसार हुन जो विकास कंदो हो, उनखे परमात्मा सां जोड़ण जी कोशिश कंदो हो। त हिते असां सत्संग खे अॼु विराम था ॾियूं, अञा अॻिते ॿुधंदासीं। गुरु ग्रह पढ़न गए रघुराई, अल्पकाल विद्या सब आई। मां पोइ चवां पाई, पर तुलसीदास पाई बि लिखी सघे पियो, विद्या पाती, पाई न आई। आईअ मां साबित इहो थो थिए कि विद्या पाई कोन वेंदी आहे, विद्या ईंदी आहे, विद्या प्रगट थींदी आहे ऐं गुरु उहा प्रगट कंदो आहे। त असां हिन ते अञा ॿुधंदासीं। इन खां पोइ